अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु तेल जे अघनि में वाधे ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज करे रही आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त हुकूमत अवाम ते महांगाई जो अज़ाब नाज़िल करे छॾियो आहे। अवाम ते ॾींहं ॾिठे ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। हुकुमराननि खे अवाम जे ॾुखियाईनि ऐं मुल्क जे मुस्तक़बिल जी का ॻणती नाहे। अॼु एहतजाज में क़ौम सां गॾिजी मुस्तक़बिल जो लाहे अमल जोड़ियो वेंदो। शहबाज शरीफ जो जनरल कमर जावेद बाजवा खे फ़ोन। वज़ीर आज़म FATF जे ग्रे लिस्ट बाबति शर्त मुकमल थियण ते आर्मी चीफ खे वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जनरल हेडक्वार्टर्स में कोर सेल क़ाइमु करण वारे आर्मी चीफ जे फ़ैसिले जी वाखाण कई। शहबाज शरीफ चयो त कोर सेल में शामिल सिविल मिलिट्री क़यादत ऐं टीम खे शाबाश ॾिए थो। पाकिस्तान जी कामयाबी लाइ कमु कंदड़ टीम जे हर फ़र्द ते क़ौम खे फ़ख़्रु आहे। वज़ीर आज़म जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे फ़ोन। परॾेही वज़ीर खे FATF जी ग्रे लिस्ट में मां निकिरण वारो हदफ़ मुकमल थियण ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो आहे त अव्हां जी क़यादत में टीम खे अहम कामयाबी मिली। ग्रे लिस्ट मां पाकिस्तान जो निकिरणु सुठो सोण आहे। उन सां पाकिस्तान खे वधीक कामयाबियूं मिलंदियूं। साॻिए जज़्बे सां मुल्की मईशत जी बहालीअ जो कमु बि जारी आहे। क़ौम खे मायूसी ऐं माशी अबतरीअ मां कढी तामीर तरक़ी ऐं ख़ुशहाल तरफ़ आंदो वेंदो। इंशाअल्लाह ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। पूरो शेयर वठंदासीं। हुकूमत करण जो मौक़ो मिलियो त पाकिस्तान खे 110 डिग्री ताईं बदिलाईंदसि। हाणे पंजाब में वेहंदसि ऐं सभिनी सां गॾिजी कमु कंदसि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी बिलावल हाउस लाहौर में PP उहिदेदारनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। चयाईं पंहिंजी सियासत कमज़ोर करे पाकिस्तान खे बचाइण जी कोशिश कई। निराले लाडले जे 4 सालनि जी पॉलिसियुनि सबबि अॼु महांगाई आहे। PTI अॻवान फयाज़ुल हसन चौहान पार्टी चेयरमैन इमरान ख़ान जे क़त्ल जी सफ़ारी ॾियण जी दावा कई आहे। पंहिंजे ट्वीट में फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त इतलाउ आहिनि त कुझु माण्हुनि अफ़गानिस्तान में मौजूदु कोची नाले दहशतगर्द खे PTI जे चेयरमैन इमरान ख़ान जे क़त्ल जी सफ़ारी ॾिनी आहे। आल पाकिस्तान अंजुमन ताजरान मार्केटूं ऐं बाज़ारूं जल्द बंदि करण वारो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वापारियुनि जी तंज़ीम जे सदर ख़ालिद परवेज़ चयो आहे त कारोबार अॻु में ई तबाही हाली जो शिकार आहे। बाज़ार जल्दी बंदि करण जो फ़ैसिलो ईद ताईं मुलतवी कयो वञे। वापारी अॻवान अजमल बलोच चयो आहे त वापारी कंहिं बि सूरत में पंहिंजो कारोबार 8 वॻे बंदि न कंदा। हुकूमत वापारियुनि सां मुश्किलातूं न पर सवलायूं पैदा करे। तंज़ीम जे जनरल सेक्रेटरी नईम मीर चयो आहे त हुकूमत पंहिंजा फ़ैसिला थापण बदिरां साणनि सलाह मशवरा करे। हू हुकूमत सां मशरूत सहकार लाइ तयारु आहिनि। कराची खां लाहौर वेंदड़ ख़ानगी एयरलाइन जी उॾाम सां पखी टकराइजी वियो। हवाई अॾे जे ज़रियनि मूजिबि कप्तान महारत सां जहाज़ खे लाहौर जे हवाई अॾे ते लैंड करायो। जहाज़ में 120 मुसाफ़िर सवार हुआ। उॾाम जे क़ाबिल न हुजण सबबि जहाज़ खे ग्राउंड कयो वियो। लाहौर खां कराची वेंदड़ ख़ानगी एयरलाइन जी उॾाम मुलतवी कई वई। लाहौर जे हवाई अॾे ते पखियुनि जी मौजूदगीअ सबबि हिक ॾींहं में 3 उॾामूं मुतासिर थियूं आहिनि।
ऐं बांग्लादेश में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाती ॿोॾि सबबि 25 ॼणा लुढ़ी विया। तूफ़ानी बरसातुनि सबबि 40 लखनि खां वधीक माण्हू मुतासिर थिया। बरसातुनि खां पोइ सलहेट रीजन जा समूरा इलाइक़ा बिजलीअ खां महरूम थी विया। इंतिज़ामिया इमदाद लाइ फ़ौज खे तलब करे वरितो।